वाराए शहर जो ज़िले कंबर शहदादकोट जो एक क़दीमी ऐं तारीख़ी शहर है। सिंध के उन इलाके में वाक़ है जिते धरती की सुकल मिट्टी में भी मोहब्बत सच्चाई ऐं मेहनत जा उगाह थियन था। इन शहर जो नालो सिंध के नक्शे में न रुगो उन जी जाग्रफियाई हैसियत सबब अहमियत रखे तो, पर हिते रहंदड़ माण्हुनि जी सकाफ़त रिवायतुनि ऐं मेहनत सबब भी वाराए एक सुञाणप बणियल है। वाराए जूं बाज़ारूं हमेशा माण्हुनि सां भरियल हूंदियूं आहिनि, जिते हर तरफ़ खुशबू रंग शयूं ऐं ज़िंदगी जी हलचल महसूस थिए थी। हिते जा माण्हू निहायत सादा मेहमान नवाज़ ऐं दिलि जा साफ़ आहिनि। वॾड़ा माण्हू ॻाल्हियूं कंदा आहिनि त वाराए वारा माण्हू दिलि जा वारस थियनि था। वाराए शहर जेको पंहिंजी तारीख़ी तहज़ीब ऐं बाज़ारनि जी रौनक सां सुञातो वञे थो। हिते हर सुबुह सिज जे किरणनि सां गॾु ज़िंदगी जी गंगार शुरू थींदी आहे। भाॼियुनि वारा, मेवा विकिणंदड़, रेड़ीअ वारा ऐं आम माण्हू सभु पंहिंजो पाण खे हिन धरतीअ सां जुड़ियल सम्झनि था। वाराए वारा माण्हू सादा सोनारा मोहब्बतनि जा अमीन, रवायतुनि जा अमीन। हिते जूं औरतूं घर संभालिन, मर्द रोज़ीअ लाइ निकिरनि ऐं ॿार वॾनि जे आदर्श ते हलनि। जिते मां बीठो आहियां इन खे दर्ज़ी बाज़ार चयो वेंदो आहे। दर्ज़नि जा दुकान न रुगो दुकान आहिनि, पर फ़न जा नंढड़ा आस्थाना आहिनि। कपिड़नि जा ढेर, धागनि जा रील ऐं मिशननि जा मुसलसल घूघट। ॼणु वक़्तु बि हिते बीही रहियो आहे ऐं सिर्फ़ु सिलाई जो आवाज़ ई साह थी वियो आहे। सुई धागे सां जुड़ी चुपचाप ख्वाब सिबी रही आहे। ख़ामोशीअ सां बे आवाज़ू पंहिंजो फ़न ॾेखारे रहिया हुआ, उहो फ़न जेको नस्लनि खां नस्लनि ताईं विरसे तौरु हलंदो आयो आहे। वाराए शहर में अगर तव्हां आया हो ऐं हिन उमर दराज दुकान जा समोसा पकोड़ा अगर तव्हां न खाधा त कुझु न खाधो। तव्हां पंहिंजो तारुफ़ करायो सही। मां पाण ॾिसारे में आहियां, मुंहिंजो नालो मां उमर दराज जो पुटु आहियां। 45 साल थिया दुकान हलाई। ज़बरदस्त सम्झई, 45 साल दोस्तों दुकान खे थिया। ऐं वाराए शहर में जॾहिं बि अचो उमर दराज समोसा पकोड़े वारो वटां ज़रूरु ऐं लाज़मी समोसा पकोड़ा खाइजो। घर जी चौधारी सुकी मिट्टी पर मेहनती हथनि जो पाणी ऐं हर सुबुह जो बाज़ार में चमकंदड़ चेहरा ॿुधाइनि था त वाराए शहर हिकु जाखोड़ी, जानदार ऐं जीअंदी सकाफ़त सां भरियल हिकु शहर आहे। पोयां जेकी तव्हां घिटी ॾिसो था, इन में हिंदू कम्यूनिटी जा असांजा भाइर रहंदा आहिनि। ॿियो हमल ढंढ थियो या आसपास जा जेके बि ॻोठ आहिनि, यानी वाराए शहर जे पसगिरदाई में जेके बि नंढा नंढा शहर आहिनि, ॻोठ आहिनि, उहे हिन वाराए शहर मां ख़रीदारी कंदा आहिनि। हिते थधी छांव आहे ऐं हिते साई बि पटींदा आहिनि। ऐं ॿिन्ही पासे ॾांहुं फुटपेरी टाइप हिकिड़ो माहौल ठहियलु आहे। ऐं माना हिते जेके बि ईंदा आहिनि ॻोठ वासी हिते साई पटींदा आहिनि। काज़ी अब्दुल गफ़ार लाइब्रेरी जेकी वाराए शहर में मौजूदु आहे, ओॾे मां तव्हांखे वठी थो वञां। बसि अच्छा, ख़ुशनसीबी बि इहा आहे त लाइब्रेरी पूरी फुल लॻी पई आहे। नौजवान तमामु घणी तादाद में वेठा आहिनि ऐं लॻभॻि हींअर मंझंदि जो जेको टाइम थी रहियो आहे उहो 2:30 थी रहियो आहे। नौजवान वेठा आहिनि हिन लाइब्रेरी बारे में, उनखां हाल अहवाल वठूं था ऐं तव्हांखे बि। इरफान मनाम चंजो, मां हिन लाइब्रेरी जो संभालींदड़ आहियां। इहो असांजो इदारो तक़रीबन 2017 खां वठी करे क़ाइमु आहे ऐं पंहिंजी मदद पाण ई इदारो हले थो। हिन में मुख़्तलिफ़ किताब आहिनि, जंहिंमें सिलेबस जा किताब खां सवाइ इल्मी, अदबी, सियासी, समाजी किताब जेके आहिनि। ऐं वाराए शहर में सरकारी लाइब्रेरी कोन्हे का, पर हीअ पंहिंजी मदद पाण जेको आहे असां इदारो हुनखे हलायूं था, जंहिंमें असां शहर जा कुझु लिखिया पढ़िया माण्हू हुन में गॾु आहिनि। ऐं असां हिन वीडियो जे ज़रिए इहा घुर बि कंदासीं त वाराए शहर खे हिकिड़ी सरकारी लाइब्रेरी ॾिनी वञे, त जीअं हिते जेको इल्मी माहौल आहे ऐं जेको अदबी माहौल आहे उहो जीअं परवान चढ़ी सघे, छाजे करे त इल्म सां ई समूरा मसइला जेके आहिनि उहे हल थी सघनि था। मुंहिंजो नालो आदर्श मिर्जान आहे। हीअ लाइब्रेरी हिन जो असां एहतजाज हिकिड़ो ऐलान कयो होसीं 2016 में, छो हिते सरकारी लाइब्रेरी कोन हुई। पोइ असां अदबी संघ जे प्लेटफॉर्म तां जो ऐलान कयो होसीं त असांखे लाइब्रेरी खपे। पोइ सरकार जी जेके इदारा आहिनि उन असांखे कोन ठाहिराइनि, जेके हुकूमती धुरियूं आहिनि, एहतजाजनि असांजी लाइब्रेरी ख़ुदि ठाही हुई, जेका 2016 खां वठी हिन जो पहिरियों संभालींदड़ जेको हुयो त कामेट मनान हुयो। उन खां पोइ हिकु इरफान मनान रहियो आहे। हींअर असांजा 2 दोस्त आहिनि, हिकिड़ो इरफान मनान ॿियो रजीब चांडियो, जेके ॿई हिन खे संभालींदा अचनि था। हिन खे जेको सहकार असांखे हासिलु आहे उहो असांजो पंहिंजे अदबी संघ जे सभिनी दोस्तनि जो ई आहे गॾियल। ऐं कंहिं बि सरकारी धुर जेका आहे त हुनजी, या कंहिं सरकारी जेका आहे हुकूमती धुरियूं हुनजी कंहिंजो बि असां सहकार कोन्हे को। असां हलायूं था ऐं मुस्तक़बिल में बि हिनखे हलाईंदा रहंदासीं। महिरबानी।